DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त पाकिस्तान जे 6 शहरनि ते हमलो करे आम शहरनि खे निशानो बणायो, बारबारी कई, औरतुनि ऐं ॿारनि खे शहीद कयो वियो। परॾेही टीवी चैनल खे इंटरव्यू SPR चयो त पहलगाम वाक़िए खां पोइ पाकिस्तान सब्र जो मुज़ाहिरो कयो आहे। पाकिस्तान ते बिना जवाज़ इल्ज़ामनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। DGISPR जो चवणु हो त पाकिस्तान ड्रोन ऐं हवाई हमला कया आहिनि, जेको दुरुस्त न आहे। संदसि चवण दावा आहे त पाकिस्तानी जहाज़ किराए विया आहिनि त बाक़ियात किथे आहे। भारतीय फ़ौज LOC ते उन्हनि खे निशानो बणाए रही आहे। DGISPR चयो त रुॻो नंढनि हथियारनि सां भारतीय चौकियुनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई पई वञे। हीअ अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे रहिया आहियूं। DGISP जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत पाकिस्तान जे 6 शहरनि ते हमलो करे आम शहरनि खे निशानो बणायो। भारत मस्जिद ते बमबारी कई, औरतुनि ऐं ॿारनि खे शहीद कयो। परॾेही टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे DGISPR चयो त पहलगाम वाक़िए खां पोइ पाकिस्तान सब्र जो मुज़ाहिरो कयो आहे। भारत तरफ़ां पाकिस्तान ते बिना जवाज़ इल्ज़ामनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। DGISPR जो चवणु हो त भारत वावेला कई त पाकिस्तान ड्रोन ऐं हवाई हमला कया आहिनि, जेको दुरुस्त न आहे। संदसि चवणु हो त भारतीय दावा आहे त पाकिस्तानी जहाज़ किराए विया आहिनि त बाक़ियात किथे आहे। भारतीय फ़ौज LOC ते आम शहरनि खे निशानो बणाए रही आहे। DGISPR चयो त रुॻो नंढनि हथियारनि सां भारतीय चौकियुनि ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई कई पई वञे।